अल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलल जन्नह ही मुझो हसन ऐ मुझो हुसैन जन्नती जमानत दा सरदार। अल्लाह ताला की लात बाबरकात आदम खां वठी करे इंसान जो को आखिरी दुनिया में ईंदो उन जे ला कानून इहो ठाहियो आ उन जी औलाद पीउ मां हलंदी पीउ को ॾाॾो पोपड़ ॾाॾो पोतड़ ॾाॾो अल्लाह पाक मुझे ला कानून निरालो ठाहियो आ। रब्बुल आलमीन चवे तो या रसूल अल्लाह ॿियनि जी औलाद पुटनि मां हलंदी तो मुहम्मद जी औलाद खातून जन्नत मां हलंदी। जेका खातून जी औलाद असां आओ तो मुहम्मद जी औलाद। अल्हम्दुलिल्लाह।